Assalamu alaikum. Mazad here and I welcome all of you. अच्छा कल्ह लाइ माज़रत तव्हांजो लेक्चर न थी सघियो, मां ट्रैवल कयां पियो लाहौर, त हिन करे मां न वठी सघियुमि। अच्छा, जीअं त पाण हिकु ॾींहुं अॻु में टॉपिक कयूं पिया इन्वेंशन एंड डिस्कवरीज़। पंहिंजो डिस्कवरीज़ के बाद में ॾिसंदासीं, इन्वेंशन पाण करे वठूं। इन्वेंशन लाइ मां तव्हांखे ॿुधायो हुयो त का बि शइ जेकॾहिं तव्हांखे मेमोराइज़ करणी आहे, उन बेसिक टेक्निक इहा ई हूंदी आहे, या सभ खां बहितरीनु टेक्निक इहा ई हूंदी आहे, बेसिक बि बहितरीनु बि, त तव्हां हुनखे पोर्शन वाइज़ कैटेगराइज़ कयो। त अॼु बाबा 10 करिणा आहिनि, सुभाणे 15 करिणा आहिनि, ठीकु आहे, ॿिए ॾींहुं 20 करिणा आहिनि, या 10 जे हिसाब सां तव्हां जेकॾहिं डेली जा 10 कयो त 10 ॾींहंनि ताईं तव्हां जेको आहे 100 जेको आहे पंहिंजा MCQs ॾाढे इंतिहाई बहितरीनु तरीक़े सां यादि करे सघो था, मेमोराइज़ करे सघो था। ऐं हीअ इन्वेंशन्स ईअं ई थींदियूं। इन्वेंशन्स खे तव्हां हिकु ई जॻह ते 100 खे पढ़ी वञो त कॾहिं बि तव्हांखे यादि न थींदियूं। त हिन करे तव्हां कोशिशि कयो डेली 10 या 5 खे खणी हलो, या 15 खणी हलो। हर हिक जी पंहिंजी हिकु कैपेसिटी हूंदी आहे, हुन हिसाब सां उहो हलंदो आहे त केतिरी कंहिंजी मेमरी शार्प आहे, ठीकु आहे। त पाण इन करे मां पोएं ॾींहं बि तव्हांखे कोई 22 जे राउंड अबाउट करायूं, अॼु बि ईअं ई पाण कोशिशि कंदासीं त जीअं तव्हां हिनखे यादि कयो। मेन मक़सदु पंहिंजो इहो आहे त पाण क्वांटिटी खे न वठूं, क्वालिटी खे वठूं, त जेतिरी शयूं पाण खे यादि थियनि उहो पाण लाइ बहितरु आहे। अच्छा, अॼु जीअं त कुझु इन्वेंशन्स आहिनि, हीअ बि इलाही इंपॉर्टेंट आहिनि ऐं रिपीटेड आयूं आहिनि पोइनि पास्ट पेपर्स में। त पाण हिन में का फालतू इन्वेंशन न विझंदा। फालतू जो मतिलबु इहो, फालतू त का इन्वेंशन आहे न, मतिलबु उहा जेकी पेपर पैटर्न जे हिसाब सां ईंदी न आहे, या ईअं खामखा पेपर बुक्स वारा विझी छॾींदा आहिनि, बुक्स में जेके माण्हू खे पढ़णी पवंदियूं आहिनि, पर उहे कॾहिं आयूं न आहिनि, ठीकु आहे। हाणे नंबर 1 ते आहे डिस्क ब्रेक, ठीकु आहे। डिस्क ब्रेक कंहिं ठाही, इन्वेंट कई डॉक्टर एफ लैंचेस्टर कई। किथां जो हुयो? इंग्लैंड जो हुयो। कॾहिं कई? 1902 में कई। हाणे हिन हिक में ॾिसो न, तव्हांखे 3 MCQs मिलनि था। कंहिं कई बाबा, हुनजो नालो अची वियो। किथां जो हुयो? उहो बि अची वियो। कॾहिं कई? उहो बि अची वियो। सही आहे। त हिन खे हिकु हुन में 3 MCQs तव्हांखे मिलनि था। हिन खे तव्हांखे इहा शइ ज़हन में हुजणु घुरिजे, तव्हां हिन खे यादि कयो त हिन खे 3 MCQs जे हवाले सां यादि कयो। उन खां पोइ डायनामाइट आहे। डायनामाइट इहो त सभिनी खे ख़बर आहे तक़रीबन। डॉक्टर अल्फर्ड बी नोबल जेको आहे स्वीडन में 1867 में इहो हिनखे इन्वेंट कयो हुयो, ठीकु आहे। ऐं डायनामाइट डिस्क ब्रेक हूंदो छा आहे, ठीकु आहे। हाणे पाण पढ़ूं बि था, हिनखे थोरो सम्झ में बि सही त इहे शयूं हूंदियूं छा आहिनि। ऐं डिस्क ब्रेक तव्हां ॾिठो न, टायरनि जे अंदरि जेको लोहो, ठीकु आहे न, या स्टील क़िस्म लॻल हूंदो आहे। जॾहिं तव्हां वठंदा आहियो ब्रेक, त पोइ छा कंदो, हुनजे अंदरि कैलिपर्स हूंदियूं आहिनि, ठीकु आहे। उहे सिक्यूज़ कंदियूं आहिनि हुन पेर खे, माना सिक्यूज़ कंदा, हिकु शइ हूंदी आहे हुनखे सिक्यूज़ करणी आहे, सिक्यूज़ कंदियूं आहिनि, ठीकु आहे। उन डिस्क खे जेकी ब्रेक जी हूंदी आहे, त उन में जेको आहे सो क्रिएट करे सघनि उहे फ्रिक्शन खे, जंहिंजे तहत उहो जेको आहे सो उते जो उते ब्रेक लॻी वञे, ठीकु आहे। इहो हूंदो आहे डिस्क ब्रेक। उन खां पोइ डायनामाइट आहे। डायनामाइट तव्हांखे ख़बर आहे, ठीकु आहे। डायनामाइट इहे अॻ में इंडस्ट्रियल यूज़ेज लाइ कया विया, रोड ठाहिण लाइ कया वेंदा, बम सां उॾाए वेंदो हुयो हुनखे, पहाड़ी इलाइक़े खे हुन में सुरंग कढण लाइ, माइनिंग लाइ हिनखे यूज़ कयो वेंदो। इहो बेसिकली न इन वारी कार हूंदा हुया, पेन वारी कार, पर हिन खां वॾा मोटा हूंदा, जीअं सिगार हूंदो आहे। ऐं उहे 4-5-6 जो राउंड हूंदो हुयो। उनखे पोइ बाहि ॾींदा हुया माचिस जी तीली सां या लाइटर सां, पोइ उहो इग्नाइट थी वेंदो, ठीकु आहे, फाटी पवंदो हुयो। उन खां पोइ डायनामो आहे। डायनामो तव्हांखे ख़बर आहे, जेको तव्हां यूज़ कंदा आहियो, मुख़्तलिफ़ तव्हां माण्हू जेको हूंदा ॻोठनि में तालु रखंदा हूंदा, जेको पाणी पाण कढंदा आहियूं डायनामो हलाए करे, ठीकु आहे। या जनरेटर या डायनामो बेसिकली तव्हां ईअं सम्झो, अहिड़ी मशीन जेकी कन्वर्ट कंदी आहे मैकेनिकल एनर्जी खे इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करण लाइ, ठीकु आहे। उनखे पाण डायनामो चवंदा आहियूं, सही आहे। इहो कंहिं कयो? माइकल फ्राडी कयो। कॾहिं कयो? 1831 में इंग्लैंड में, ठीकु आहे। इंग्लैंड जो हुयो, 1831 में इन्वेंट कयो, ठीकु। उन खां पोइ आहे इलेक्ट्रिक ब्लैंकेट। इहो कंहिं कयो? इन्वेंट साइमन को कयो, US 1946 में। ऐं इलेक्ट्रिक ब्लैंकेट छा आहे? इलेक्ट्रिक ब्लैंकेट में बेसिकली हिकु अहिड़ी डिवाइस हूंदी आहे, या इहे डिवाइस न हूंदी आहे, बेसिकली हिकु अहिड़ो ब्लैंकेट हूंदो आहे जेको कंटेन कंदो आहे, जंहिंजे अंदरि हूंदो आहे इंटीग्रेटेड इलेक्ट्रिक हीटिंग वायर्स हूंदियूं आहिनि, ठीकु आहे। पाण में मिलियल हीटिंग वायर्स हूंदियूं आहिनि, जेके हुनखे हीट प्रोवाइड कंदियूं आहिनि, जंहिंजे करे उहो हीटअप थी वेंदो आहे, ठीकु आहे, जंहिंजे तहत ई उहो तव्हांखे गरमाइश ॾींदो आहे। उहो इलेक्ट्रिक ब्लैंकेट हूंदो आहे, ठीकु आहे। कंहिं ॾिनो हुयो, इन्वेंट कयो? साइमन को कयो 1946 में। उन खां पोइ इलेक्ट्रिक फ्लैट आयरन। हाणे इलेक्ट्रिक फ्लैट आयरन घणनि लाइ नओं नालो हूंदो, पर इहा उहा आम इस्त्री आहे जेकी पाण घर में यूज़ कंदा आहियूं। फ्लैट, ठीकु आहे। फ्लैट मतिलबु बिल्कुलु हीअं जीअं फ्लैट हूंदो आहे, फ्लैट आयरन। इहा कंहिं इन्वेंट कई? HW सेले कई, US में 1882 में, ठीकु आहे। उन खां पोइ इलेक्ट्रिक लैम्प। हाणे इलेक्ट्रिक लैम्प छा आहे? जीअं पंहिंजा बल्ब आहे, ठीकु आहे, या जेके अॼुकल्ह इहे अची विया आहिनि सेवर अची विया आहिनि लैम्प, ठीकु आहे, इलेक्ट्रिक लैम्प, ठीकु आहे, जेकी इलेक्ट्रिसिटी जे थ्रू हले, उनखे इलेक्ट्रिक लैम्प चइबो आहे, ठीकु आहे। उहा कंहिं कयो? इन्वेंट कयो?
थॉमस एडिसन कयो, कॾहिं कयो? 1879 में US में, ठीकु आहे, 1879। उन खां पोइ आहे इलेक्ट्रिक मोटर। ऐं इलेक्ट्रिक मोटर में ॿ शयूं, हिकु DC करंट सां हलंदी, ॿी AC करंट सां हलंदी आहे। जेकी DC करंट सां हलंदी आहे उहा कई ज़ेनोबी ग्रैम कई, कॾहिं कई? 1872 में। किथां जो हुयो? बेल्जियम जो हुयो, ठीकु आहे। इलेक्ट्रिक मोटर जेकी AC करंट में हूंदी आहे उन कई निकोला टेस्ला कई, किथां जो? US जो हुयो, 1888 में, सही आहे। इहो हिन जो डिफरेंस यादि रखिजो, DC ऐं AC जो। उन खां पोइ इलेक्ट्रोमैग्नेट आहे। इलेक्ट्रोमैग्नेट कंहिं कयो इन्वेंट? विलियम स्टर्जियन कयो हुयो, इंग्लैंड जो हुयो, कॾहिं कयो? 1824 में कयो, ठीकु आहे। हाणे इलेक्ट्रोमैग्नेट हिकु डिवाइस हूंदी आहे, इन में कोर हूंदो आहे जेको मैग्नेटिक मटीरियल उनजे चौगिर्द हूंदो आहे, अंदरि उनजी हिकु कॉइल हूंदी आहे, ठीकु आहे। उहो छा कंदो आहे? इलेक्ट्रिक जो करंट हूंदो आहे उनखे पास कंदो आहे मैग्नेटाइज़ करण लाइ कोर खे, ठीकु आहे। उहो इलेक्ट्रोमैग्नेट हूंदो आहे। उन खां पोइ आहे इलेक्ट्रॉनिक कंप्यूटर उहो जेको बिजली जे तहत हले, ठीकु आहे। उहो कंहिं इन्वेंट कयो? 3 माण्हू हुया उन में, JP बेर्नर्ड हुयो, JP एकर्ट हुयो ऐं JP मॉर्चले हुयो। इहे 3 US जा हुया, ठीकु आहे, 1942 में। उन खां पोइ एलिवेटर। हाणे एलिवेटर हीउ जेको आहे इहो पैसेंजर वारो हूंदो आहे, जंहिंमें पैसेंजर खे खणंदा आहिनि। इहो कंहिं कयो? एलिशा G ऑटिस कयो, US जो हुयो, कॾहिं कयो हिन? 1852 में, 1857 में। उन खां पोइ इंजन जेकी आहे, हाई स्पीड इंजन जेकी आहे, हिकु लो स्पीड बि आहे, ॿी हाई स्पीड आहे, हिकु आम इंजन हूंदी आहे। जेकी इंजन हाई स्पीड आहे उहा कंहिं कई आहे इन्वेंट? उहा गोटले डैमिलर कई आहे, जर्मनी जो आहे, 1885 में। अच्छा, उन खां पोइ आहे फिलामेंट टंगस्टन जेको बल्ब जे अंदरि हूंदो आहे। इहो कंहिं इन्वेंट कयो हुयो? आर्विन कयो हुयो, लॉन्गम्यूर 1915 में। इहो किथां जो आहे? US जो आहे, सही आहे। उन खां पोइ आहे पंहिंजो फ्लाइंग शटल। हाणे फ्लाइंग शटल खे तव्हां ईअं न सम्झो जेकी स्पेस में फ्लाइंग शटल हूंदी आहे, उॾंदी आहे शटल हूंदी आहे। हीअ फ्लाइंग शटल बेसिकली हिकु अहिड़ो औज़ार हुयो जंहिं इंडस्ट्रियलाइज़ेशन में हिकु वॾो इनकलाब आंदो हुयो, ठीकु आहे। 15वीं सदी जे बाद 16वीं सदी जे विच, 14वीं 15वीं सदी में जेको आहे हिन में छा हूंदो हो? जेको फैब्रिक ठाहींदा हुया न, जॾहिं धाॻो ठाहींदा हुया या कपिड़ो ठाहींदा हुया, त पोइ हिकिड़ो वीवर जेको आहे हिकु ई वीव कंदो हिकु ई जॻह ते। पर हिन मशीन जे तहत छा थियो? त उहो हिकिड़ो वीवर जेको ठाहिण वारो हुयो उहो डिफरेंट जेको आहे सो कपिड़े खे या घणे तादाद में उनखे वीव करे सघे पियो। तव्हां ॾिठो हूंदो जेकी लकड़ी ठहियलु हूंदी, जेके हेठि मथे करे ऐं धाॻो हुन में हूंदो हुयो, इहो आहे बेसिकली फ्लाइंग शटल। इन खे चइबो आहे फ्लाइंग शटल। इन खे तव्हां स्पेस ॾे न वठी वञिजो, ठीकु आहे। इहो कंहिं ठाहियो? जॉन केने, 1733 में, इंग्लैंड में, ठीकु आहे। इन जेकी शुरूआति थी बेसिकली उहा कॾहिं थी? इंडस्ट्रियल रेवोल्यूशन जे पीरियड में, ठीकु आहे, 16वीं सदी ऐं 17वीं सदी जे हिन में। उन खां पोइ फाउंटेन पेन, ठीकु आहे। इहो तव्हां सभिनी खे ख़बर आहे, ल्यूज़ ई वाटरमैन ॾिनो, ई ठाही आहे 1884 में US में, ठीकु आहे। गैस इंजन कंहिं ॾिनी? ऑटो ॾिनी, ठीकु आहे। कॾहिं ॾिनी? 1870 में। किथां जो हुयो? जर्मनी जो हुयो, ठीकु आहे। जनरेटर तव्हां सभिनी खे ख़बर आहे, पेसिनोटी इटली 1860। जनरेटर छा हूंदो आहे ॿुधाइण जी ज़रूरत ई न आहे। गिलास स्टैंड। हाणे गिलास स्टैंड छा हूंदो आहे? ठीकु आहे, हिकिड़ो गिलास हूंदो आहे जेको ट्रांसपेरेंट हूंदो आहे। हाणे स्टैंड गिलास जंहिंजे मथां तव्हां ॾिठा हूंदा तव्हां वटि घरनि में अहिड़ा शीशे जा गिलासिस हूंदा आहिनि, या अहिड़ा गिलास तव्हांजे दीवारनि में लॻल हूंदा आहिनि, या विंडोज़ जे अंदरि लॻल हूंदा आहिनि, जंहिंजे अंदरि गुल ठहियलु हूंदा आहिनि, या मुख़्तलिफ़ फिगर्स ठहियलु हूंदियूं आहिनि, स्टैंड थियल हूंदियूं आहिनि, कलर्ड हूंदियूं आहिनि, ठीकु आहे। बेसिकली गिलास स्टैंड जेको आहे कलर्ड गिलास हूंदो आहे, ठीकु आहे। इन जे मथां वर्क थींदो आहे, कमु कयो वेंदो आहे, कोई बि शक्ल ठाही वेंदी आहे, या कोई बि उन जे मथां न कंहिंजी तस्वीर अची वई, कंहिं गुल जी तस्वीर अची वई, का बि अहिड़ी शइ ठाहे करे पंहिंजे आम घरनि में इलाही सारा हूंदा आहिनि। या अॼुकल्ह गिलास जंहिंमें पाण पाणी पीऊं था उन में बि गिलास स्टैंड अचनि था, कलर्ड हूंदा आहिनि उहे, ठीकु आहे। उहो कंहिं ठाहियो हुयो? कंहिं इन्वेंट कयो? ऑक्सबर्ग कयो हुयो, जर्मनी जो हुयो, 1080 में कयो हुयो, ठीकु आहे। उन खां पोइ गिलासवेयर। हाणे गिलासवेयर ही छा आहे? इहो आम गिलास आहे जेको पाण घरनि में यूज़ कंदा आहियूं पाणी पीअण लाइ, ठीकु आहे। हा, इहो इजिप्ट ऐं मेसोपोटामिया जेको आहे न सो सिविलाइज़ेशन हुई उन जे दौर में थियो हुयो, 3500 BC में। एतिरो अहम न आहे पर वरी बि तव्हांजी मालूमात लाइ लाज़मी आहे। उन पोइ गन आहे, ठीकु आहे। गन कंहिं प्रोड्यूस कई? हिकु गन जेकी आहे सो मैकेनिकली बि ऑटोमेटिक ई। जेकी गन मैकेनिकल हुई, जेकी शुरू में आम जी गन हुई, उहा आर्म स्ट्रॉन्ग लॉर्ड कई 1855 में। किथां जो हुयो? इंग्लैंड जो हुयो, ठीकु आहे। गन ऑटोमेटिक जेकी उहा कंहिं कई आहे? सर हिराम स्टीवंस मैगज़िम कई आहे। इहो किथां जो आहे? US जो आहे, सही आहे। गन पाउडर जेको आहे सो इहो कंहिं इन्वेंट कयो? रॉगर बेकन कयो हुयो, इंग्लैंड जो आहे इहो,
ENG मतिलबु इंग्लैंड या इंग्लिश, ठीकु आहे, 1245 में, 1245 में। उन खां पोइ गायरो कंपास, गायरोस्कोप। हाणे गायरो कंपास छा आहे? गायरो कंपास इहो वाइडली यूज़ कयो वेंदो आहे शिप में, ठीकु आहे। इहो छा कंदो आहे, जेकी ग्रेविटी हूंदी आहे न या अर्थ जी रोटेशन हूंदी आहे, उन्हनि जे ज़रिए इहो नॉर्थ जी साइड खे फाइंड कंदो आहे, त नॉर्थ कहिड़ी साइड आहे, ठीकु आहे। त गायरो कंपास जेको आहे बेसिकली इहो यूज़ कयो वेंदो आहे टू फाइंड दी ट्रू नॉर्थ, ठीकु आहे। हाणे इहो MCQ ईंदो आहे, टू फाइंड दी ट्रू नॉर्थ पाण गायरोस्कोप यूज़ कंदा आहियूं या गायरो कंपास यूज़ कंदा आहियूं, त पाण उन लाइ नॉर्थ लाइ गायरो कंपास कंदा आहियूं, ठीकु आहे। गायरोस्कोप छा आहे? गायरोस्कोप जेको आहे सो इहो सिर्फ़ु नेविगेशन जे लाइ पाण खे छा ॾींदो आहे, डायरेक्शनल रेफरेंस ॾींदो आहे, त कहिड़े तरफ़ तव्हां ॾे वञिणो आहे नेविगेशन जे लाइ, उहो गायरोस्कोप हूंदो आहे। गायरो कंपास कंहिं इन्वेंट कयो? एल्मर ए स्पेरी कयो हुयो, US जो हुयो, 1911 में कयो हुयो, ठीकु आहे। गायरोस्कोप कंहिं कयो हुयो? लियोन फैक्लोट कयो हुयो, फ्रांस जो हुयो, 1852 में। हेलीकॉप्टर कंहिं कयो हुयो? DS चीनो कयो हुयो, इटली जो हुयो, 1930 में, ठीकु आहे। हेलीकॉप्टर छा हूंदो इहो तव्हांखे ॿुधाइण जी ज़रूरत ई न आहे। उन खां पोइ होवरक्राफ्ट, ठीकु आहे। होवरक्राफ्ट हाणे छा आहे? होवरक्राफ्ट बेसिकली इन खे पाण एयर क्यूजन व्हीकल बि चवंदा आहियूं, ठीकु आहे। ॿियो नालो हूंदो आहे ACV, सही आहे, एयर क्यूशन, ठीकु आहे, व्हीकल, एयर क्यूशन व्हीकल। इन में छा हूंदो आहे त हेठों जेको आहे सो हुनजे कुशन टाइप हूंदा आहिनि, टायर हूंदा आहिनि, ॿी का शइ हूंदी आहे कुशन टाइप, ठीकु आहे, जीअं विहाणो हूंदो आहे, उन में एयर फिल कई वेंदी आहे। हाणे इहो सिर्फ़ु पाणी ते न ई हलंदो, तव्हां ॾिसंदा हूंदव मुख़्तलिफ़ मूवीज़ में बि ईंदो आहे, त उहो पाणी ते बि हलंदो आहे, मड जिते कचिरो हूंदी आहे, गप हूंदी आहे, मड उते बि हलंदो आहे, वाटर सरफेस ते बि हलंदो आहे, आइस सरफेस ते बि हलंदो आहे, डिफरेंट ॿियनि सरफेसिस ते बि इहो रन कंदो आहे। त इनखे इन जो ॿियो जेको नालो आहे उहो छा आहे? एयर क्यूशन व्हीकल, ACV बि हिनखे चयो वेंदो आहे, ठीकु आहे। इहो डिफरेंट सरफेसिस ते हलंदो आहे, सिर्फ़ु पाणी ते न हलंदो आहे या लैंड ते न हलंदो आहे, ठीकु आहे। ऐं हिनजी स्पेशलिटी छा आहे? त इन जे हेठों को बि टायर वग़ैरह न हूंदो आहे, इन जे अंदरि हवा खे भरियो वेंदो आहे, क्यूशन्स हूंदा आहिनि इन जे हेठों, ठीकु आहे। त हीअ हुया अॼु पंहिंजा 24 खां 25 इन्वेंशन। आई होप त हीअ तव्हांखे हिकु त तव्हांखे ख़बर पई त कंहिं ठाहिया, कॾहिं ठाहिया, ऐं कहिड़े मुल्क जो हुयो, उहो नालो छा? ॿियो इहो त तव्हांजा इहे टर्म बि तव्हांखे अची वेंदा। हाणे तव्हां को पुछेव गायरो कंपास छा थींदो आहे? ट्रू नॉर्थ खे फाइंड करण लाइ यूज़ कयो वेंदो आहे शिप में। गायरोस्कोप छा आहे? इहो नेविगेशनल रेफरेंसिस ॾींदो आहे डायरेक्शन वाइज़, त कहिड़ी डायरेक्शन में वञिणो आहे, ठीकु आहे। उन खां पोइ फ्लाइंग शटल छा हूंदी आहे? इहो बि तव्हांखे ख़बर पइजी वई। होवरक्राफ्ट छा आहे? इहो बि तव्हांखे ख़बर पइजी वियो। उन खां पोइ मैग्नेट छा आहे? इहो बि तव्हांखे ख़बर पइजी वई। डिस्क ब्रेक छा हूंदो आहे? डायनामाइट छा हूंदो आहे? डायनामो छा हूंदो आहे, ठीकु आहे। उन खां अलावा जेके बि हुआ इलेक्ट्रिक फ्लैट आयरन छा हूंदी आहे, हिकु त तव्हांखे हिन में इहा ख़बर पइजी वई। ॿियो इहा बि ख़बर पइजी वई त हिन रिलेटेड MCQ जेको अची सघे थो, कंहिं इन्वेंट कई, कॾहिं कई, ठीकु आहे, किथां जो हुयो। त इहे हिकु ई जॻह ते तव्हांजा हिकु ई क्वेश्चन में 4 खां 5 MCQs हल थी विया। इंशाल्लाह नेक्स्ट टॉपिक में मिलूं था कुझु ॿियनि इन्वेंशन सां नेक्स्ट क्लास में।